नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है हिंगोरजा में सूबो देरो थाने जी हद पीर वाधू वधण भरिसां अणॼातल हथियारबंदनि हथां चौकीदार मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में आबिद हुसैन मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर अवां पहुचाई पिया। हिंगोरजा भरिसां सूबो देरो थाने जी हद पीर वाधू वधण भरिसां अणॼातल हथियारबंदनि हथां चौकीदार मारिजी वियो आहे। हथियारबंदनि फायरिंग करे आबिद हुसैन के क़तल करे फरार थी विया। अहम ख़बर अवां पहुचाए रहिया आहियूं। हिंगोरजा वेझो सूबो देरो थाने जी हद पीर वाधू वधण भरिसां अणॼातल हथियारबंदनि हथां चौकीदार मारिजी वियो। तफ़सील मालूम कंदासीं हिंगोरजा मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर सिकंदर अली तुनियो खां। जी सिकंदर कहिड़ा अपडेट्स आहिनि, ॿुधाइजो त छा मामलो हो? जीअं त सूबे देरो थाने जी हद पीर वाधू वधण जे भरिसां इनायत हुसैन ज़रई ज़मीन ते लॻल ट्यूबवेल ते मुक़रर चौकीदार 35 साल आबिद हुसैन चंदड़ वलद आरिफ हुसैन के नामालूम हथियारबंद गोली हणी क़तल करे फरार थी विया आहिनि। सूबेदार पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीक है सिकंदर, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।